रमज़ानुल मुबारक में हर मुसलमान चाहींदो आहे त असीं खोड़ खां खोड़ इबादतूं कयूं ऐं उन्हनि में वरी पोइ एतिकाफ़ अगरि एतिकाफ़ में कोई न वेहे त छा गुनाह मिलंदो या वरी एतिकाफ़ में अगरि कोई वेहे त डिफरेंस छा अची वञे थो इबादतुनि में। छो त अगरि एतिकाफ़ में अंदरि वेहे थो माण्हू उते बि त असीं नथा ॾिसी सघूं त उहो इबादत करे थो या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त इतिकाफ़ जे अंदरि हिकिड़े माण्हू जे वेहण जे करे सॼे माहौल ऐं कॉलोनी शहरनि जो भार लही थो वञे। न वेहण जे करे सॼी कॉलोनी शहर ऐं ॻोठ वारनि जे मथां गुनहगार थी थो वञनि। ऐं इतिकाफ़ में वेहणु वाजिबु अमल आहे। वाजिबु अमल जो तर्क करणु गुनाह कबीरा में शामिल थो थिए। तॾहिं सॼे ॻोठ वारा महले वारा कॉलोनी वारा इन गुनाह में अची था वञनि। इन जे करे इतिकाफ़ जे अंदरि जेको माण्हू तन्हाई वेहे थो 10 ॾींहं, ईअं सम्झो त हिकिड़ो दुनियावी हवाले सां उन में इहो फ़ाइदो पवे थो, हिकिड़ी उनजी प्रैक्टिस थिए थी त 10 ॾींहं दुनिया खां कटिजी थो वञे ऐं 10 ॾींहं अलाह ताला सां उनजो तालुक़ु जुड़ी थो वञे। त बाक़ाइदे सां पोइ उन 10 ॾींहंनि खां बाद में उनजी माना इहा रूटीन ठही थी वञे। 10 ॾींहं गुज़री विया त तव्हां त हाणे इन जा 11 जेके महीना अचनि था पिया, जीअं हुन इतिकाफ़ में अलाह सां हुनजो तालुक़ु हुयो, दोस्ती हुई, यारी हुई ऐं अलाह ताला सां हुनजूं कचारियूं हुयूं, ॻाल्हियूं हुयूं, त हाणे इहे जेके 11 महीना तव्हांजा अचनि था पिया, तव्हां त पंहिंजे 11 महीननि खे बि तव्हां ईअं गुज़ारींदा अचो जीअं तव्हां इतिकाफ़ में गुज़ारियो आहे। तव्हां ॾिसो न, दुनिया जे अंदरि तव्हां ई असांजा कई बुज़ुर्ग अलाह जा वली गुज़री चुका आहिनि। मिसाल तौर ते पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी आहे, हज़रत इमाम ग़ज़ाली आहे, हज़रत पीरान भिटाई आहे, कलंदर आहे, काफ़ी खोड़ अहिड़ा बुज़ुर्ग असांजा गुज़री चुका आहिनि। इहे इन मक़ाम ते कीअं अची करे पहुता, इहे अलाह जा वली कीअं थिया? इहे बि तव्हां ई असां वांगुरु हिकिड़ा इंसान हुआ, पर उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जीअं गुज़ारी, जीअं हिकिड़ो बंदो इतिकाफ़ में 10 ॾींहं गुज़ारींदो आहे अलाह सां, उन्हनि पंहिंजी ज़िंदगी ईअं सम्झो त 10 ॾींहं न बल्कि 12 ई महीना सॼो साल उन्हनि ॼण खे इतिकाफ़ करे अलाह सां ईअं पंहिंजो तालुक़ु जोड़ियो। तॾहिं दुनिया जा अलाह जा वली बणिजी विया, दुनिया जा बुज़ुर्ग ऐं सालिह बणिजी विया। तॾहिं अलाह ताला अहिड़नि बुज़ुर्गनि जे लाइ जन्नत उनजे इंतज़ार में रखियो आहे। असांखे यकीन आहे अॼु उहे अलाह वारा उन जन्नत में हूंदा।